I feel myself lucky to be the part of this Sindhi Language Authority's preservations for this IT and all. ऐं आउं सभिनी खां पहिरियों मुबारकबाद ॾियां थो. आई थिंक दिस इज़ द टाइम डॉक्टर इसाक समेजो साहब खे त हुन चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी त हिन टाइम ते जॾहिं टेक्नोलॉजी ऐं आर्टिफिशियल टेक्नोलॉजी असां आर्टिफिशियल टेक्नोलॉजी खे दिमाग़ में ईंदे ई असां वटि रोबोट्स अची वेंदा आहिनि, पर आउं सम्झां थो त आर्टिफिशियल टेक्नोलॉजी जेका आहे रोबोट्स खां त हिकिड़ी इनिशियल आहे, रोबोट्स खां तमामु अॻिते जी सोच आहे. उहा सोच जेका अञा ताईं असां उन सोच खे पहुची नथा सघूं ऐं न पहुता आहियूं. पर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे आउं जस हुजे या साईं खे जस हुजे, उनजी सॼी सथ खे जस हुजे त हिन टाइम ते जॾहिं टेक्नोलॉजी ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं असांखे ॿियो को चारो कोन्हे, असां वटि ॿियो को रीज़न कोन्हे, असां वटि ॿियो को रस्तो कोन्हे त असां टेक्नोलॉजी खे जेसि ताईं पाण सां गॾु न खणी हलंदासीं कंहिं बि शइ में अॻिते वधणु एज़ अ नेशन, एज़ अ लैंग्वेज या एज़ अ इवन इंजीनियरिंग और टेक्नोलॉजी वी कैन नॉट मूव फर्दर. त सर थैंक यू वेरी मच फॉर इनवाइटिंग मी एंड इन ते तमामु घणी तव्हांजी हिकिड़ी ॾींहं जी जेका इहा क़ौमी सेमिनार आहे ऑन आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं लैंग्वेज स्पेशली सिंधी. आई फाइंड माई सेल्फ लकी त आउं पंहिंजे पाण खे ख़ुशकिस्मत इन लाइ सम्झंदो आहियां त मुंहिंजो ताल्लुक़ु जॾहिं रहियो हिकिड़ो त वालिद साहिब जी निस्बत सां. वालिद साहिब जी जेके बि लेखक आहिनि, जेके बि शयूं लिखनि था उहे सभु सिंधी में. हींअर बि हू जेके आहिनि तफ़सीर क़ुरान जेको लिखनि पिया सिंधी में, विच इज़ वेरी फ्यू, आई विल फाइंड इट वेरी फ्यू जेके सिंधीज़ में हूंदियूं. ऐं ॿियो मुंहिंजो ताल्लुक़ु जेको सरवाण अख़बार हिकिड़ी हूंदी हुई उन सां जॾहिं ताल्लुक़ु रहियो त 90s में असां जॾहिं सिंधी खे ॾिसंदा हुआसीं त सिंधी उन ज़माने में मैकिनटॉश कंप्यूटर ते सिंधी जेका हुई, शायदि उहे असांजा साफ़ी हज़रात या उहे असांजा लेखक उन्हनि खे यादि हुजे त उन ज़माने में का बि टेक्नोलॉजी कोन हुई. डैट वॉज़ ओनली द एप्पल जो मैकिनटॉश कंप्यूटर हूंदो हुयो जंहिंमें इंग्लिश में सॼी कोडिंग थींदी हुई ऐं अंग्रेज़ी खे सिंधी में जेके आहिनि असां चेंज ओवर करे ऐं सिंधी में सॼी प्रिंटिंग कंदा हुआसीं. एंड दैट वॉज़ अमेज़िंग. उन ज़माने में जेके बि शयूं हुयूं टू फोल्ड्स में जेके आउं ॾिसां थो उन में त सिंधी खे एज़ अ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे सिंधी लैंग्वेज में अञा बि जेको आहे आउं सम्झां थो त तमामु घणो अॻिते कमु करिणो आहे. छो त अञा बि असां वटि जेके वर्ड सिंधी जा आहिनि उहे सिंधी में न आहिनि. हींअर बि जेकॾहिं असां पंहिंजो हुन ते ॾिसूं त लिखियलु आहे त टेक्नोलॉजी, अञा ताईं असां इंग्लिश सिंधी में टेक्नोलॉजी जो वर्ड न कढी सघिया आहियूं त टेक्नोलॉजी जो वर्ड छा कढंदासीं. या त असां वटि संस्कृत में या हिंदी में या पर्शियन में, फ़ारसी में या ॿियनि ज़बाननि में असां सिंधी खे तर्जुमो करे सम्झंदा आहियूं त असांजो सिंधी जो इहो वर्ड आहे. पर सिंधी डिक्शनरी अञा ताईं ओतिरी ज़ख़ीम या ओतिरो कमु न थियो आहे जेको अरबिक में या जेको पर्शियन में ईरानियन जेको कयो आहे. पर वरी बि ऐं जीअं भुरगड़ी साहिबु वेठा आहिनि हिते, उरसाणी अहसान उरसाणी साहिबु बि शायदि ईंदा, उन्हनि जे कमनि खे आउं सम्झां थो दे आर द वन ऑफ द पाइनियर्स जंहिं पंहिंजी सिंधी लैंग्वेज खे न सिर्फ़ु प्रिज़र्व करणु बल्कि न रुगो प्रिज़र्व बल्कि हुनजी डेवलपमेंट करणु ऐं उन जी जेका कम्युनिकेशन आहे एट द लार्ज स्केल, उन में साईं वारनि जो जेको कमु आहे दैट इज़ समथिंग विच वी सम्झी सघूं था त सिंधी जे लाइ उहो थी सघे थो. ऐं साॻिए नमूने अॼु जेके कॉन्फ्रेंस आहे उन सां जेका IT रिलेटेड आहे, आई थिंक त असां मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी हुजे, सिंध यूनिवर्सिटी हुजे या टनेजाम यूनिवर्सिटी जा IT जा एक्सपर्ट हुजनि, असां सम्झूं था त भले असां वटि वॾा प्रोजेक्ट्स न हुजनि, असांजा नंढा नंढा जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे पंहिंजो खणी करे ऐं सिंधी लैंग्वेज जी न सिर्फ़ु प्रिज़र्वेंस, सिंधी लैंग्वेज जी डेवलपमेंट ऐं असां वटि तमामु सुठो मौक़ो आहे त सिंधी लैंग्वेज जी जेका प्रोपगेशन आहे ऑल ओवर द वर्ल्ड उहो असां तमामु सही नमूने करे सघूं था. हॉलोग्राम्स जी ॻाल्हि कई वई, हींअर जीअं हॉलोग्राम जी सां एग्ज़ाम्पल ॾिनी, त दैट इज़ वन ऑफ द वे ऑफ प्रोपगेशन. त सिंधी लैंग्वेज जो सिंधी जी जेका असल शइ आहे उन पुठियां जेका रैशनल आहे दैट कैन बी प्रोपगेटेड. त आई बिलीव द ही जेका कॉन्फ्रेंस हूंदी इन में जेके बि शयूं पढ़ियूं वेंदियूं, जीअं असांजो हिकिड़ो प्रोजेक्ट असां शुरू कयूं पिया त जेकॾहिं चैट GPT इंग्लिश में थी सघे थी त चैट GPT खे असां सिंधी में छो नथा करे सघूं. उहो जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो रोबोट आहे इंग्लिश में पढ़ी सघे थो त सिंधी में बि पढ़ी सघे थो.
ऐं राशिद जेको हींअर वेठो आहे हिते इज़ वन ऑफ आर 18 बैच ग्रेजुएट, वन ऑफ वेरी गुड। तव्हां हिनजा अक्सर उहो यूट्यूब ते उहो ॾिसंदा हूंदव फ़नकारियूं। पर आई रियली बिलीव त ही जेके असांजा यंगस्टर्स वेठा आहिनि, जीअं ख़ालिद हैदर शाह साहिबु चयो त असांजा ही जेके नौजवान वेठा आहिनि, स्टूडेंट्स वेठा आहिनि, जेके असांजा मुस्तक़बिल चऊं था, असांजो ब्रेन जेको आहे उहे आहिनि। हाणे देर इज़ नो वे, पहिरियों चवंदा हुआसीं त उस्ताद जेको हुयो कुल हुयो, नॉलेज उस्ताद वटि हुई। नाउ इट्स इम्पॉसिबल त उस्ताद वटि नॉलेज हुजे। नाउ उस्ताद इज़ द मीन ऑफ द नॉलेज। उस्ताद टीचर इज़ नेवर बीन अ नॉलेज नाउ, छो त उस्ताद इज़ वन ऑफ द मीन जंहिंजे थ्रू नॉलेज ट्रांसफ़र थिए थी स्टूडेंट्स खे। छो त अॼुकल्ह एतिरा मीन अची विया आहिनि त इट इज़ इम्पॉसिबल त उस्ताद वटि हर शइ मौजूदु हुजे। इवन कॾहिं कॾहिं उस्ताद क्लास में उस्ताद खां सवाल अहिड़ा करे छॾींदा आहिनि जेको थोरी देरि जे लाइ असांखे कंफ्यूज़ कंदा आहिनि, ऐं अक्सर उस्ताद हुननि खे चवंदा आहिनि चुप करे वियो, न त फेल करे छॾींदासीं, हे वेही बकवास न कयो। बट आई थिंक त दिस इज़ द टाइम जिथे असां चवंदा आहियूं त हा थोरो तरसो, सुभाणे जेको आहे थोरो मालूम करे अचो त हीअ कहिड़ी नई शइ तव्हां पुछा कई आहे। एंड इट इज़ ऑलवेज़ इहा हिकिड़ी लर्निंग आहे असांजे लाइ बि, त असांजो स्टूडेंट जेको आहे उहो असांखे ॿुधाए थो त सर नई शइ अची वई आहे, थोरी नई जिदत जे लाइ वञो। त आउं सम्झां थो त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे सिर्फ़ु नाले मात्र कॉन्फ्रेंस कराइण न, पर बाक़ाइदा जेके इन्हनि जा जेके असांजे वटि जेके बि स्कॉलर्स अॼु इहे पेपर्स पढ़ंदा, जंहिंमें अज़हर शाह साहिबु ऐं ॿिया जेके पेपर पढ़ंदा, इन में यकीनन का न का अहिड़ी सजेशन्स या अहिड़ी शयूं हूंदियूं जंहिंखे अॻिते हली असां वरी कंहिं हिकिड़े वेहक में किथे वेही करे असां घटि में घटि इहो सोचियूं त असां पंहिंजी सिंधी ॿोली खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे थ्रू कहिड़े नमूने सां न रुगो प्रिज़र्व करे सघूं था, डेवलप करे सघूं था ऐं प्रोपगेट करे सघूं था। इन खे असां नंढनि नंढनि प्रोजेक्ट्स ते खणी करे, जीअं मूं तव्हांखे चैट GPT जी ॻाल्हि कई आहे, इन ते या ॿियूं शयूं असां करे वी कैन हैव समथिंग। असांजे कीबोर्ड जेको आहे सिंधी जो जेको डेवलप थियल आहे, उन खे इस्तेमालु कंदे असां यकीनन इन खे अॻिते वधाए सघिजे थो। ऐं इहा हिकिड़ी वॾी अपॉर्चुनिटी आहे त जेकॾहिं टेक्नोलॉजी एंड लिटरेचर एंड ऑल दैट दे आर टुगेदर, ऐं का बि हिकिड़ी शइ हिकिड़े नंढो प्रोजेक्ट खणी असां अॻिते कंदासीं। अगेन आई एम रियली थैंकफुल इसाक़ साहिब जे लाइ त तमामु घणो जेको आहे साईं चयो त अचो ऐं शरीक थियो, ऐं इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त आउं अॼु हिन कॉन्फ्रेंस जो हिसो थियो आहियां। हिन कॉन्फ्रेंस में का अहिड़ी मायना ख़ेज़ या अहिड़ी का असराइती शइ ठहे जेका अॻिते हली, जीअं ख़ालिद हैदर शाह साहिबु चयो हुयो त एकेडमिया इंडस्ट्री जी कोलैबोरेशन का अहिड़ी ठहे जेकी सिंधी ॿोली जे लाइ, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे लाइ काराइतो ऐं जेका असर वारी हुजे। थैंक यू वेरी मच।